गरम पाणी जे वेझण सां कहिड़ा फ़ाइदा थियनि था? दिलचस्प ऐं हैरत अंगेज़ मालूमात। रोज़ानो वेझण सां न रुॻो इंसान जी फितरत ताज़ी थिए थी पर सुस्ती बि ख़तम थिए थी। हिक तहक़ीक़ मां मालूम थियो आहे त गुसल लाइ गरम पाणी जो इस्तेमालु तव्हांखे डिप्रेशन खां बि बचाए सघे थो। डिप्रेशन हिक अहिड़ी बीमारी आहे जंहिंमें माण्हू वेझण दौरान पाणी में वधीक वक़्तु गुज़ारींदा आहिनि। उहे तकलीफ़ जहिड़ियुनि हालतुनि जे बरक्स पुरसुकून महसूस कंदा आहिनि। जर्मनी जे फेडबर्ग यूनिवर्सिटी जे माहिरनि 45 माण्हुनि जेकी डिप्रेशन में मुब्तला हुआ उन्हनि ते मुख़्तसर तहक़ीक़ बि कई। उन्हनि सभिनी खे ॿिनि ग्रुपनि में विरहायो वियो। हिक ग्रुप खे 30 मिंटनि ताईं रोज़ानो 104 सेंटीग्रेड गरम पाणी सां वेझण लाइ चयो वियो, जॾहिं त ॿिए ग्रुप खे हफ़्ते में 2 भेरा 40 खां 45 मिंट एरोबिक वर्ज़िश ॾिनी वेंदी हुई। 8 हफ़्तनि खां पोइ माहिरनि ॿिन्ही ग्रुपनि जे माण्हुनि ऐं संदनि मज़ाज जो मुक़ाबिलो करायो ऐं उहो मुक़ाबिलो सख़्तु कयो वियो। ईअं करण सां मालूम थियो त रोज़ानो गरम पाणी में वेझंदड़ जो मज़ाज तहक़ीक़ शुरू थियण खां अॻु जी भेट में 6 सेकंड घटि हो। उन जे बरक्स माण्हुनि जो ॿियो ग्रुप जेको एरोबिक मश्क़ुनि खां गुज़रियो हो उन ते 3% खां वधीक मज़ाज जे नुक़सान जी घटि शरह ॾेखारी वई। उन शरह खे नज़र में रखंदे माहिर उन नतीजे ते पहुता त गरम पाणी सां वेझण डिप्रेशन जे मरीज़नि लाइ वधीक फ़ाइदेमंद हो। गरम पाणी जे वेझण सां जिस्म जो सूर ख़तम थिए थो ऐं खेनि सुकून मिलंदो आहे। गरम शावर शदीद सूर खे बि घटाइण में पिणु मददगार साबित थींदो आहे। गरम पाणी जे वेझण सां रॻुनि में सोज बि घटाइण में मदद मिलंदी आहे।